पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर श्री रहमान जी न्याणी मारवी मलिक लाडाणो करे वही है। पाकिस्तान पीपल्स पार्टी सेक्रेटरीट मारवी मलिक जे लाडाणे ते तस्दीक करे छड़ी है। बुधायो वियो आहे त मारवी मलिक खे कुछ ॾींहं अॻु ब्रेन हेमरेज थियो हो। केपी जे गवर्नर फैसल करीम कुंडी पारां श्री रहमान सां संदसि न्याणीअ जे लाडाणे ते दुख जो इज़हार कयो आहे। होॾां पीपल्स पार्टी सिंध जे क़यादत पारां पिण श्री रहमान जी न्याणीअ जे लाडाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। अहम ख़बर आहे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी नायब सदर सेनेटर श्री रहमान जी न्याणी मारवी मलिक लाडाणो करे वही आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी सेक्रेटरी मारवी मलिक जे लाडाणे जी तस्दीक करे छड़ी आहे, जॾहिं त पधराई में ॼाणायो वियो आहे त मारवी मलिक खे कुछ ॾींहं अॻु ब्रेन हेमरेज थियो हो। खैबर पख्तूनख्वा जे गवर्नर फैसल करीम कुंडी पारां श्री रहमान सां संदसि न्याणीअ जे लाडाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे। होॾां पीपल्स पार्टी सिंध जी क़यादत पारां बि श्री रहमान जी न्याणीअ जे लाडाणे ते दुख जो इज़हार कयो वियो आहे।